मेहरबानी करके हमारे भाई का इलाज कराएं। हमारे पास पैसे नहीं हैं। जी असीं हींअर मौजूद आहियूं पटीदन जे वार्ड नंबर 2 में पोरियत लियाकत सियाल जे घर में, जिथे संदसि 3 साला मासूम पुटड़ो जेको आहे पुरस्रार बीमारी में मुब्तला आहे। संदसि चवणु आहे त हुन घर जो अल्लाह तआला जेको आहे उहो हिन पुट ते ख़र्च करे छॾियो आहे, पर पोइ फ़क़ीन फ़र्क़ु न ॾिनो आहे। अचो त संदसि खां पुछूं। मुझे 3 सालन जो पुटड़ो मोहम्मद मुदस्सर 3 सालन का पुरस्रार बीमारी में मुब्तला है। मां पंहिंजो जेको बि सॼो कुझु जमा पूंजी एकड़ खनि बनी जो सभु कुझु विकिणे कराची पार्कलैंड हॉस्पिटल, नवाब शाह, इसरा यूनिवर्सिटी, मोरो, नुशहरो सभु जिथे इलाज कराए चुको आहियां, पर हिनखे को बि फ़र्क़ु न आहे। मूं वटि कुझु बि न आहे। मुंहिंजी हुकूमत सिंध सां ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां अपील आहे त मुंहिंजो हिन पुट जो इलाज करायो वञे। मेहरबानी करके हमारे भाई का इलाज कराएं। हमारे पास पैसे नहीं हैं। हमने बहुत कुछ करके मेहरबानी करके हमारे भाई का इलाज कराएं। मेरा भाई बहुत रोता है, इसका इलाज कराइए। लियाकत भाई असांजे पाड़े जो आहे ऐं तमामु मिसकिन आहे। हिन जो नंढड़ो 3 साल खां बीमार आहे। हिन पंहिंजी ज़मीन ऐं घर जो अल्लाह ताला खपाए नंढड़े जो इलाजु करायो आहे। उन जे बावजूद बि हिन जो नंढड़ो सिहताब न थी सघियो आहे। हिन जी चूंडियल नुमाइंदनि कंहिं बि का बि सार न लधी आहे। असां पाड़ेसरी जे नाते हुअण करे आला अख़्तियारनि खां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह खे परज़ोर अपील था कयूं त हिन मिसकिन जी वार कई वञे। पोरियत लियाकत सियाल जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। संदसि चवणु आहे त हुन पंहिंजे बचे ते पंहिंजो अल्लाह ताला ख़र्च करे चुको आहे। हिन हुकूमत सिंध खां अपील कई आहे त संदसि बचे जो सरकारी सतह ते इलाज कराए तकलीफ़ूं ख़तमु कयूं वञनि। कैमरामैन मुजाहिद हुसैन शहर सां गॾु साजिद जोयो, टाइम न्यूज़, पटीदन।